ॻाल्हि कंदासीं अॼु गुज़िरियल ॾींहुं फौत थियल ख़ैरपुर मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी सनिया केसवाणी जे हवाले सां त उनजे मड़ खे अॼु ॾेर मसवाड़ आहे उनमें उनखे अग्नि संस्कार करण खां पोइ जेको आहे उनजो तॾो क़दीमी मंदर में जेको आहे विछायो वियो। सो ॻाल्हि कंदासीं त उनजे फौत थियण खां पोइ जेको आहे उनजी का बि पोस्टमार्टम वग़ैरह कोन कराई वई ऐं वारसनि पहिरें ई इन मौक़िफ़ ते बीह रहिया त जेको आहे छोकिरी खे हार्ट अटैक थियो आहे जंहिं सबबु उनजी मौत थी आहे ऐं उनजी का बि असां पोस्टमार्टम वग़ैरह कोन कराईंदासीं। बहरहाल पोस्टमार्टम त थियणु घुरिबी हुई, छो जो हक़ीक़त जी ख़बर लॻी आई त आख़िर शागिर्दियाणी जी मौत कीअं थी, छो जो इन खां पहिरें बि काफ़ी जेकी यूनिवर्सिटियुनि में ऐं कॉलेजनि में सो अहिड़ी तरह जा वाक़िया पेश अची चुका आहिनि। सो ही पोस्टमार्टम जेको आहे उन हक़ीक़त ताईं पहुचे आई त छा वाक़ई सनिया केसवाणी जी मौत जेकी आहे हार्ट अटैक थियण सबबु थी या का ॿी वजह आहे। बहरहाल सनिया केसवाणी जो वालिद साहब जेको आहे उहो बि 5 साल पहिरें जेको आहे फौत थी वियो आहे ऐं हिकु उनजो बिरादर आहे जेको हिन वक़्तु उहो आकाश जेको आहे उहो ऑस्ट्रेलिया में रही रहियो आहे। बाक़ी उनजा जेका हिते वरसा में वालदा चाचा मामा जेका ॿिया हुया उहे इन्ही जेको आहे मौक़िफ़ ते क़ाइमु रहिया आख़िर ताईं। उन्हनि जो मीडिया सां सोशल मीडिया सां जेकी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि में इहो ई उन्हनि जो चवणु हो त असांजी नंढी जी जेकी मौत आहे उहा फितरी थी आहे, का बि जेको आहे असां पोस्टमार्टम वग़ैरह न कराईंदासीं। पोस्टमार्टम न कराइणु ऐं इन इशू खे न खणणु हिकु वजह इहा बि थी सघे थी त गुज़िरियल वक़्त में जेका पेश आयल वाक़िया आहिनि, निम्रता हुजे या जेका ॿिया अहिड़ा वाक़िया पेश अची चुका आहिनि, सो उन्हनि बाबति जेका बि इशू उथियो आहे सो उनजो हिन वक़्त ताईं को बि हल न निकिरी सघियो आहे। सो थी सघे थो सनिया जे वारसनि इहो हिकिड़ो माइंड में रखी करे इहो फ़ैसिलो कयो त असां जेतिरी दाह कूक कयूं असांजी का बि दाद फ़रियाद न कई वेंदी। सो उन्हनि थी सघे थो इहा ॻाल्हि सोचे इहो फ़ैसिलो कयो त हाणे जेको आहे नंढड़ी जेकी फौत थी आहे उनजी अग्नि संस्कार करे ऐं उनजे मौत खे जेको आहे हार्ट अटैक करार ॾेई छॾींदासीं। अव्हांखे ख़बर आहे त मज़लूम जी हिन वक़्तु को ॻाल्हि ॿुधण वारो कोन्हे। उनजे वरसा जेको आहे केस खे न खयूं, उनजी का वजह जेकी आहे हिन वक़्त ताईं साम्हूं न अची सघी आहे। बहरहाल जेको आहे सोशल मीडिया ते सारो ॾींहुं काफ़ी जेका आहिनि उहे ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं हुयूं, काफ़ी मामलात जेका आहिनि उहे सोशल मीडिया ते काफ़ी तरह जूं जेकियूं आहिनि पोस्टूं शेयर थी रहियूं हुयूं ऐं हिकु ॿ वीडियो बयान बि जेका आया जंहिंमें तमामु हिकु ॿ वीडियो बयान बि जेका आहिनि उहे ॾिसण वटां मिलिया जंहिंमें वॾा इंकशाफ़ कया हुया। बहरहाल जेको उन्हनि जे वारसनि जो फ़ैसिलो हूंदो, आख़िरी त फ़ैसिलो ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो हूंदो। वारसनि तॾहिं इन केस में हथु न विधो त उन्हनि पहिरें जेका आहिनि अहिड़ा मामला ॾिठूं वेठा आहिनि त उन्हनि जेका बि केस जेका बि अॻे अहिड़ा वाक़िया थिया आहिनि उन बाबति जेतिरा बि एहतजाज थिया आहिनि, जेतिरा बि बुख हड़तालूं थियूं आहिनि, उनजो को बि रिज़ल्ट न आहे निकितो। हथां जंहिंजो नुक़सानु थियल आहे उनखे ई नुक़सानु पहुतो आहे, छो जो अव्हांखे ख़बर आहे हाज़िरी ते वञणु या पुलिस में वञणु या किथे बि वञणु उनमें ख़र्च थिए थो, उन्हनि जा कारोबार जेका आहिनि उहे डावाडोल थी वञनि था ऐं हू हिकु त माण्हू उन्हनि जो वियल हूंदो आहे, ॿियो उन्हनि खे इहा ई परेशानी खाई वेंदी आहे, उन्हनि जा कारोबार बंदि थी वेंदा आहिनि। हू डेली जेका आहिनि हाज़िरियुनि में पूरा हूंदा आहिनि, कॾहिं किथे बीठा आहिनि, कॾहिं कंहिं जॻह ते एहतजाज कयूं बीठा आहिनि, कॾहिं कंहिं जॻह ते रोड ब्लॉक कयूं बीठा आहिनि, कॾहिं कहिड़ी तंज़ीम जे सॾ ते एहतजाज आहे, कॾहिं कहिड़ी ते, पर आख़िर में जेको आहे को खड़तेल न निकिरंदो। सो सनिया केसवाणी जे जेके वारसनि जेको आहे इहा सोचे करे नंढड़ी जे मौत जो जेको कारण हार्ट अटैक ॿुधायो त असांजी नंढड़ी जी जेकी मौत आहे उहा फितरी थी आहे, असां का बि पोस्टमार्टम वग़ैरह न कराईंदासीं। बहरहाल ॾेरकी में वेठल माण्हुनि खे इहा कीअं ख़बर पई त उनजी मौत जेकी आहे हार्ट अटैक थियण सबबु थी आहे। इन मामले जे निचोड़ लाइ पोस्टमार्टम जेकी आहे उहा लाज़मी हुई ताकी इन में ख़बर पइजी सघे आई त जेकी शागिर्दियाणी आहे उनजी मौत जो कारण आख़िर कहिड़ो हुयो, कहिड़े सबबु उनजी मौत थी, छा वाक़ई उनखे हार्ट अटैक थियो या उन ख़ुदकशी कई या उनखे क़तल कयो हुयो। हिन वक़्तु मामिलो जेको आहे को बि वाज़े न थी सघियो आहे। बहरहाल वारसनि तरफ़ां इहो चयो वियो आहे त असांजी नंढड़ी खे जेको आहे उनजी मौत जेकी थी आहे जेकी उहा फितरी थी आहे। दोस्तनि जी वॾी महिरबानी, असांजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो।